बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। पंहिंजी सिंध जे हिन मंच ते अॼु हिकु अहिड़ी शख़्सियत तव्हांखे मिलायूं था जंहिंजो तालुक़ रोहिलवा सां आहे। रोहिलवा हूअं त अदबी घराणो रहियो आहे ऐं क़ौमी घराणो रहियो आहे, पर हीअ हिकु अहिड़ी शख़्सियत आहे जेका ॻाइण सां वाबस्तु आहे। मां जुमन जो लाडलो पुटु सुगुड़ जुमन असां सां गॾु आहे। सुगड़ भाउ अस्सलाम वालेकुम। वालेकुम अदा दादा कहिड़ा हाल आहिनि? शुक्र ख़ैर मालिक जा करम दुआऊं आहिनि। तव्हां खां असीं इहो पहिरियों क्वेश्चन पुछंदासीं त सॼो घराणो जेको अदबी रहियो आहे, शाइरी सां, क़ौमी तहरीकुनि सां, त तव्हां ॻाइण जी तरफ़ कीअं आया ऐं तव्हांजो पंहिंजो शौक़ु हो या का ॿी शइ जेका तव्हां वठी आयो? बसि इहो हो त बाबा जेको आहे सो फोक मौसीक़ी ऐं बाबा जी कंहिं वटां सिखिया कोन हुई ऐं बाबा फोक रंग में हिन में क़ौमी गीत थोरे ॿिया थरी लोक गीत इहे ॻाईंदो। पोइ नंढपण में उहे शयूं ॾिठियूं हुई त मूंखे उतां खां शौक़ु जाॻियो। सही। पोइ स्कूल में थोरा घणो जेको थींदो हो हिकिड़ो पीरियड त नथो चइजे, पर ईअं नंढा नंढा फंक्शन थींदा हुआ या स्कूल में ॻारायो वेंदो त केरु ॻाए, उन में मुंहिंजो घणे हद ताईं आवाज़ु उस्ताद उहे पसंदि कंदा हुआ। सही। पोइ अहिड़े तरीक़े सां मक़सदु पोइ मुंहिंजो शौक़ु हो त आउं जेको आहे सो ॻायां। पोइ कुझु बसि हालातनि जे करे विच वारो हिकिड़ो पोइ हिसो अहिड़ो रहियो जंहिंमें मूं जेको आहे सो न ॻायो हिन में, ऐं साइड ते हटी वियुसि, पंहिंजे धंधे धाड़ी सां माना लॻी वियासीं। बाक़ी मुंहिंजो उहे शौक़ु बाबा खे ॾिसी पैदा थियो। ऐं तव्हांजी सिखिया बाक़ाइदे राग जी तव्हांजो उस्ताद? बिल्कुलु। पोइ बाबा जीअं माना अॻिते मुंहिंजो शौक़ु थियो सिखण जो ऐं माना मुंहिंजो ॻाइण जो शौक़ु थियो त बाबा मूंखे इहो चयो त तूं जेकॾहिं हाणे ॻाइणु चाहीं थो, इन फ़न में अचणु चाहीं थो त पोइ माना मौसीक़ी जी सिखिया कंहिंखां वठि। सही। पोइ मूं 2011-12 में उस्ताद शफ़ी फ़क़ीर जो क्लब जेको आहे सो उन में सिखिया वरिती। मक़सदु आउं धागेबद्ध शागिर्द आहियां उस्ताद शफ़ी फ़क़ीर जो, ऐं उस्ताद शफ़ी फ़क़ीर ई मुंहिंजो उस्ताद आहे। मौसीक़ी जी सिखिया मूं उस्ताद शफ़ी फ़क़ीर वटां ई वरिती आहे। वाह वाह, ॾाढी ज़बरदस्त।